माहिर मिलन था। एक तरफ ॾाढा सुठा इंजीनियर आहिनि, एक तरफ एजुकेशनिस्ट आहिनि, राइटर आहिनि, ॾाढा ख़ूबसूरत अंदाज़ में लिखंदा आहिनि ऐं नो डाउट ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां ॻाल्हाईंदा पिणु आहिनि। अवं सम्झी विया हूंदा द वन एंड ओनली नसीर अहमद साहब। प्लीज कम ऑन द स्टेज। तमाम वरी मेहरबानी। ये लोग काम मूंखे इन साज़िश में कुछ शरीक मां हिते साज़िशी भी ॾिसां पियो जिन सां बाद में हिसाब किताब कंदासीं। तमाम मूंखे ज़ाती तौर सना जी इन अप्रोच आई एम रियली इंस्पायर्ड। मां थैंकफुल आहियां मैडम शाहिदा ऐं ॿिया जेके सना जा उहिदेदार आहिनि। हिननि सब्जेक्ट्स ते सिंध खे ॻाल्हि करणी आहे। ही सभु तमामु अहम सब्जेक्ट आहिनि। सिंध जे फ्यूचर जे हवाले सां एतिरा ई अहम आहिनि जेतिरा कि ॿिया असां रोज़मर्रा जे मौक़नि ते जिन सब्जेक्ट्स ते ॻाल्हाईंदा आहियूं शायदि उन खां बि वधीक अहम। ऐं इन में का वॾी फिलासफ़ी ऐं वॾी का इंटेलेक्चुअल लेवल या वॾी के PhDs न खपनि इहो सम्झण लाइ त समाज जी अधु आबादी जेकर मफ़लूज हुजे, चूरी पूरी न सघे, त पोइ उहो समाज कहिड़ो चवणो पवंदो, उहो समाज कहिड़ो अॻिते वधंदो, नामुमकिनात मां आहे। मूंखे कुछ देर अॻु में मूंखे कोट मां उन तरह सां नथो करणु घुरां, पर कंहिं पॉज़िटिवली अॼु आसूबाई जे तारीफ़ कंदे चयो त ॾिस मज़ूर हूंदो हुन हेॾो वॾो कमु कयो आहे, त मूं चयो पाण खे करेक्ट कर। मज़ूर हीअ न आहे, मज़ूर उहे आहिनि जिन खे ॿ ॼंग हूंदा स्कूल न वेंदा आहिनि। सो हीअ जेका औरतुनि जी पसमानदगी या ग़ुलामी आहे, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त हीउ समाज जेको आहे ग़ुलामीअ जे तहनि में वेड़ियल आहे। मां हिते बीठो आहियां, मां इन खे शख़्स तौरु मल्टीपल घण पासा आहिनि, घण क़िस्मी ग़ुलामियुनि जो शिकार आहियां। किथे मुंहिंजी ज़बान जी सुञाणप जी ग़ुलामी जो शिकार आहियां, किथे जस्ट हिकु आम शहरी हुजण जे करे शिकार आहियां, किथे हेठिएं विचोले तबिके जो हुजण जे करे ग़ुलामीअ जो शिकार आहियां, किथे मुंहिंजी ज़बान जे करे मां डिस्क्रिमिनेट थियां थो। ऐं इन ग़ुलामीअ जे केतिरनि ई तहनि में वरी औरत जी जेका डिलेमा आहे त उहा बॉटम ऑफ द बॉटम में आहे। ऐं रुॻो सिंध जी ॻाल्हि कान्हे, बाक़ी बि चइनि सूबनि में बदकिस्मती सां इहो ई रवैयो आहे हिकिड़ो मजबूरी तौर ते जेको असां मां चवणु चाहियां थो हिकिड़ो औरत दुश्मन रवैयो आहे समाज जो, औरत मुखालिफ़ रवैयो आहे। एक्सेप्शन्स आहिनि, तमामु शानदार माण्हू जिन इन सभिनी रिवायतुनि खे पुठी ॾिनी आहे। आख़िर कंहिं त पहिरियों भेरो हिन धरतीअ ते बेग़ैरतीअ जो लक़ब क़बूल कंदे धीउ खे स्कूल मोकिलियो हूंदो न। उन बेग़ैरत जहिड़ो गैरतमंद केरु हूंदो? तो इहे रिवायतूं सभु कुझु त माण्हुनि टोड़ियूं आहिनि न, उहे तमामु वॾा माण्हू, रिवायत शिकन माण्हू। पुठियनि 2 हफ़्तनि खां मां साईं इक़बाल साहिबु, साईं एजाज़ ऐं कुझु ॿिया दोस्त असां पंहिंजे पाण खे उत्साह ॾियण लाइ हिकिड़ो सिंध जो मुख़्तलिफ़ क़िस्म जो मुख़्तलिफ़ लेंस सां दौरो करण जो, घुमण जो प्रोग्राम ठाहियो। ऐं मां यकीन करियो जिते तमामु घणियूं मायूसियूं, तमामु घणा मसइला औरतुनि जे हवाले सां मजमूई तौर बराबरि मौजूदु आहिनि, पर हिन समाज जो हिकिड़ो रोशन पासो बि आहे। मुंहिंजे ख़्याल आहे असांखे उनखे विसारण वरी ज्यादती थींदी पंहिंजे पाण सां। रुॻो औरतुनि जे ई हवाले सां मां 2-3 क्विक ब्रीफ शयूं रुॻो शेयर कयां हिते एक्सपीरियंस जे हवाले सां। लाड़काने खां अॻियां धामरा जे ॻोठ में अॻूणो वाइस चांसलर साईं फैज़ुल्ला अब्बासी साहब, दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जो, हेतिरो धामरा जो नंढड़ो ॻोठ आहे। ऐं तव्हां उते जे नंढियुनि छोकिरियूं 7हीं-8हीं क्लास जे छोकिरियुनि सां केरु ॻाल्हाए त ॾिसे वञे, छा त कमाल जो हुननि जी कंपोज़ थाट आहे, छा त हू पंहिंजूं प्रेज़ेंटेशन्स थियूं ॾियनि। नंढड़े ॻोठ जूं नंढियूं छोकिरियूं, उन्हनि खां वधीक एम्पावर्ड केरु हूंदो? कल्ह मां लाड़कानो लिटरेचर फेस्टिवल में हुउसि, ॾाढो हिकिड़ो मज़ेदार सीन थियो। सॼे हाल जे अंदरि 6-7 ई नंढियूं छोकिरियूं वेठियूं। उनमां हिकिड़ी ॾाढी करेजस छोकिरी, चांडियो, मूंखे नालो सॉरी विसरी वियो, हुमेरा या ईअं नालो, उथी अची मूंखे चई मां तव्हां सां तस्वीर कढाइण थी चाहियां, मूंखे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे। सो मूंखे चई त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, इहो हेॾो सारो जेको राज भरियो वेठो आहे, इहे रुॻो पंहिंजे घर जी हिकिड़ी औरत आणनि हा त बि असां हिननि खां घणा हुजूं हा। इन्हनि खां मां सुवाल करणु थी चाहियां त हिननि जूं औरतूं छो कोन आहिनि हिन हाल में। सो मूं चयोमांसि त इहो सॼो सेशन रोकराए, मां तोखे 3 मिंट ॾियारां थो, तूं चढ़ी वञ स्टेज ते। मूं ऑर्गेनाइज़र्स खे चयो त हिनखे 3 मिंट ॾियो ऐं हुन 3 मिंट में सभिनी जा दिमाग़ दुरुस्त करे छॾिया।
ईअं ई साईं मंज़ूर सुमरे साहिब जे स्कूल में असां हुन नंढड़नि ॿारनि सां मिलियासीं, तक़रीबन मुंहिंजो ख़्यालु आहे 1/3 हुन जूं जेके हुते स्टूडेंट्स आहिनि छोकिरियूं, माना ब्राइट साइड खे असांखे, हा मसइलनि खां मां इनकार नथो कयां, तमामु शदीद, माना जेतिरो हिकिड़ो मुज़मत लाइक़ु रवैयो उन खां को इनकार ई कोन्हे, उनखे डिफेंड करे ई नथो सघे। पर मां चवां थो हुन में हिकिड़ा आइलैंड्स ऑफ एक्सीलेंस ऐं आइलैंड्स ऑफ इंस्पिरेशन बि आहिनि जेके असांखे विसारण न घुरिजनि। बेगम नुसरत भुट्टो यूनिवर्सिटी अरोड़ में आहे, असां हुते मां 2-3 भेरा वियो आहियां, मूंखे हमेशह उत्साह मिलंदो आहे। 28 हिन सॼे निज़ाम जी पैदावार आहे, हिन मुल्की ढांचे जी पैदावार आहे, हिन मर्दाने रवैये जी बि पैदावार आहे, असां सभु हुन जा ज़िम्मेवार आहियूं। पर हिनखे तोड़ण जो बि रस्तो असां ई आहियूं, ॿियो त केरु कोन ईंदो आहे आसमान मां लही अची। सो लास्टली मां हिन ॻाल्हि खे रीइंफोर्स कंदुसि त जेसिताईं असांजी औरत इकोनॉमिकली इम्पावर न थींदी तेसिताईं बि का बि इम्पावर बिल्कुलु डाउन टू अर्थ ग़रीब घराणे जूं औरतूं जेके पंहिंजे हिसे जी स्ट्रगल कनि थियूं, उन स्ट्रगल खे रीइंफोर्स करण ऐं औरत खे अॻिते वधाइण, औरत ते एहसान कोन्हे, पंहिंजे पाण ते एहसान आहे। तव्हांजी वॾी महिरबानी।